नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हां खेप्रो मां ख़बर ॾींदा आहियूं त ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली जूं तैयारियूं मुकम्मल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरेश केबीसी पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त आऊं मौजूद आहियां खिपरे शहर में, जिथे अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में खिपरो शहर में रैलियूं निकिरण जो सिलसिलो जारी थी वियो आहे। हिते आशिकान रसूल वॾी तादाद में आहिनि, जेके अॼु मीरपुर रोड, सांगड़ रोड, सिंहजी रोड ते अॼु रैलियूं में गुज़रंदियूं। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस जा जवान पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। हिते आशिकान रसूल अचो, उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे अल्लाह पाक हीउ ॾींहुं नसीब कयो आहे, असांजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो, ऐं असां हर हमेशह लाइ हीअ ॾींहुं मल्हाईंदा रहंदासीं, छो जो असांजो महबूब पाक हिन ॾींहं ते विलादत थी हुई। असांखे फ़ख़्रु आहे छो जो असां ही रैलियूं ऐं जुलूस जलसा कढंदा आहियूं, ऐं अल्लाह पाक असांखे ही जलसा जुलूस कढण जी हर हमेशा लाइ तौफ़ीक़ अता फरमाईंदो। शहर तहलको खिपरे में जी रैली कढी रहिया आहियूं, मीलाद मुस्तफ़ा जी रैली आहे। असीं ख़ुशि नसीब आहियूं, असांखे भंडारो ॾेई मिलियो आहे जो असां जज़्बे सां मल्हायूं पिया। असांजे जेके मुस्लमान भाउ आहिनि उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियूं था। जेके बि आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदा जो असां जज़्बे सां मल्हायूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, लेकिन जान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं रैलीअ में शरीक थी आहे। नूर मुस्तफ़ा जहान जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे। असीं पंहिंजी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॾाढी ख़ुशी थी आहे। मरहबा चऊं था। इहा असां पंहिंजा जवान बीहारे छॾिया आहिनि पंहिंजी ड्यूटियुनि ते। अलाह ख़ैरु कंदो, ख़ैरनि सां रैली गुज़रंदी। उहे जवान जेके बि आहिनि ॿ अॻियां वेंदा, उहे पंहिंजे रोड क्लियर कराईंदा। सभिनी पॉइंट ते माण्हू लॻाए छॾिया असां पंहिंजा जवान। अलाह ख़ैरु कंदो, सुठे नमूने रैली गुज़री वेंदी। अलाह ख़ैरु। तैयारियां जो है शुरू हो चुकी हैं और सब जगह से जो है रैलियाँ आ रही हैं अभी, फुलाडी से, खाई से, बिटवाइटी से और अपने क्या नाम है लून खान वगैरह से सब आ रही हैं। और तकरीबन यहाँ से जो है ना रैलियाँ जो है ना 10 में शुरू होंगी। सिक्योरिटी के इंतजाम कैसे आप? बहुत बेहतरीन, बहुत मुतमईन है, बिल्कुल आलन से बहुत बेहतरीन इंतजाम है। कल खां वठी ऐलान बि करायासीं ऐं हद दख़लियूं बि तमामु घणियूं हटिजी वियूं नी, थोरियूं घणियूं आहिनि। हींअर बि असीं विज़िट कयूं था, इंशाअल्लाह इहे हटिजी वेंदियूं। बाक़ी सफ़ाई जे मामले में अल्हम्दुलिल्लाह असां मुतमईन आहियूं सफ़ाई वारनि। हिननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में असां अॼु रैलियूं कढियूं पिया, जेके अॼु सॼो ॾींहुं जारी हूंदियूं। ॿिन्ही जहाननि जो सरदार जेको अॼु पूरी दुनिया जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।